नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त की मुंबई में ख़बर ॾींदड़ बॉलीवुड अदाकारा सारा अली खान चयो आहे त माज़ी में अक्सर सोचींदी हुअसि त मां अमृता सिंह हिक फैशन फिल्म जी वेबसाइट हलाए रही है। मशहूर फैशन मैगज़ीन के इंटरव्यू ॾींदे सारा अली खान पंहिंजे पीउ सैफ अली खान ऐं मां अमृता सिंह बाबति अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि जेके हर को ॿुधी हैरान थी वियो आहे। अदाकारा सारा अली खान चयो त जॾहिं आउं नंढी हुयसि त वालिदेन जूं फिल्मूं ॾिसण खां पोइ मूंखे बुरा ख़्याल ईंदा हुआ। पीउ जी फिल्म ओमकारा ॾिठी त महसूस थियो त पीउ केतिरे क़दर गंदी ॿोली इस्तेमाल कई आहे ऐं जॾहिं माउ जी फिल्म क्लियूग ॾिठमि त ईअं लॻो त ॼण इहो का फैश फिल्म जी वेबसाइट हलाईंदी आहे। अदाकारा चयो त मूंखे चङी तरह यादि आहे त आउं ॿई फिल्मूं ॾिसण खां पोइ घणी उदास थी वई हुयसि ऐं सोचींदी हुयसि त मुंहिंजा वालिदेन केॾा ख़राब आहिनि। संदसि चवण हो त जॾहिं वालिदेन खे इन्हनि फिल्मुनि में कमु करण खां पोइ बहितरीन अदाकारी जा एवार्ड ॾियण लाइ नामज़द कयो वियो त आउं हैरान थी वियसि ऐं पाण खां सवाल करण लॻियसि त आख़िर इहो आहे छा। इन में को शक न आहे त मूंखे सदाईं पंहिंजे माउ खां मोहबत मिली आहे ऐं खांसि घणो कुझु सिखियो आहे, पर हाणे सच इहो आहे त ज़िंदगी जूं हालतूं तब्दील थी रहियूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।